साथियों, खैरपुर ज़िलो जेको आहे उहो ॾाढो डाइवर्स ज़िलो आहे। डाइवर्स ज़िले चवण जो मक़सदु इहो आहे त जीअं मुख़्तलिफ़ गुल हूंदा आहिनि, उन्हनि जा मुख़्तलिफ़ रंग हूंदा आहिनि ऐं उन्हनि जी मुख़्तलिफ़ ख़ुशबू हूंदी आहे ऐं पोइ असां उन्हनि समूरनि मुख़्तलिफ़ रंगनि ऐं मुख़्तलिफ़ ख़ुशबुनि वारे गुलनि खे हिक जाइ ते गॾु करे उन्हनि जो गुलदस्तो ठाहियूं त उनखे असां डाइवर्सिटी चवंदा आहियूं या रंगारंगी चइबो आहे, या अहिड़ो अमल जंहिंमें मुख़्तलिफ़ जेके सोचूं हुजनि, सुठियूं सोचूं हुजनि, सुठा माण्हू हुजनि, मुख़्तलिफ़ ज़ातियुनि वारा माण्हू हुजनि, या जेका ज़मीन आहे उहा मुख़्तलिफ़ हुनजा रंग हुजनि, त उनखे असां डाइवर्सिटी चवंदा आहियूं अंग्रेज़ी में। त खैरपुर हिकिड़ो डाइवर्स ज़िलो आहे जेको जंहिंमें बाग़ आहिनि, जंहिंमें सिंधु दरिया जंहिंमां पास थो थिए पियो, जंहिंमें नंढा नंढा वाह आहिनि, जंहिंमें रोड रस्ता आहिनि, जंहिंमें जबल आहिनि ऐं जंहिंमें ढंढूं ढोरा आहिनि, जंहिंमें भिटूं आहिनि। त ज़मीनी हिसाब सां बि खैरपुर ज़िलो डाइवर्स आहे ऐं उन सां गॾु जेके फ़सुल आहिनि उन्हनि में बि खजियूं आहिनि, जेके मेवा अंब आहिनि, केरा आहिनि ऐं ज़ैतून आहिनि। त इहे मुख़्तलिफ़ जेके ॿेरियूं आहिनि, इहे सभु मेवेदार वण जेके आहिनि से उहे हिते थियनि ऐं उन सां गॾु मुख़्तलिफ़ वण आहिनि, बबुरा, टालिया, सिरिया ऐं अलाह तंग में पिपर आहे, खॿड़ आहे, कंढी आहे, लहो आहे, लाणी आहे, इहे सभु बि हिते मौजूदु आहिनि। हीउ ज़िलो जेको आहे उहो उन में मुख़्तलिफ़ क़बीला रहनि था पिया, मुख़्तलिफ़ ज़ातियूं रहनि थी पियूं ऐं मुख़्तलिफ़ फ़िरका आहिनि, मज़हबी माण्हू आहिनि, हिंदू बि आहिनि, सिख बि आहिनि, मुस्लमान बि आहिनि, सुन्नी बि आहिनि, वहाबी बि आहिनि, शिया बि आहिनि, बरेलवी बि आहिनि ऐं यानी इन पासे खां बि ज़िलो जेको आहे सो डाइवर्स आहे। त खैरपुर हिकिड़ो पाकिस्तान जो हिन वक़्तु वॾे में वॾो ज़िलो आहे जंहिंखे न टोड़े वियो आहे। शायदि उनजो सबबु इहो आहे त खैरपुर रियासत हुई ऐं जॾहिं उनखे ज़बरदस्ती पाकिस्तान में दाख़िल कयो वियो हो त में बि उन ज़माने में के मुआहिदा थियल हुजनि, उनजे करे खैरपुर खे इंतिज़ामी यूनिटनि में बि न विरहायो वियो आहे। त हिन वक़्तु 13 शायदि तालुका आहिनि जेके खैरपुर में आहिनि ऐं मां सम्झां पाकिस्तान में सभ खां वॾो ज़िलो आहे जंहिंमें एतिरा तालुका हुजनि ऐं जंहिंजी ट्रेड ऐं पखेड़ बि ॾाढी वॾी आहे। में बि जेको थर आहे उहो वॾो हुजे, पर उन सां गॾु जेको खैरपुर जेको ज़िलो आहे उनजी पखेड़ बि चङी ख़ासी आहे। हिन रोड ते जंहिं ते मां हलां थो पियो, हीउ साबिक़ा नेशनल हाईवे हुयो जेको शहरनि मां थींदो वेंदो हो ऐं हितां खैरपुर खां कोट बंगलो खां कुंभ, राणीपुर, कोइञे या वरी हेॾो नवाबशाह। पर जॾहिं खां डबल रोड ठहियो आहे त हाणे जेका वॾी ट्रैफ़िक आहे उहा उन पासे थी वई आहे ऐं हिन पासे जेका नवाबशाह वारी ट्रैफ़िक आहे उहा हिन पासे थी आहे। त जेको सखर खां वठी करे रसूलाबाद ताईं या कोटड़ी कबीर ताईं खैरपुर ज़िलो आहे, पर जेकॾहिं असां नवाबशाह वारे पासे खां वेंदासीं त मुंगिया मोरी ताईं खैरपुर डिस्ट्रिक्ट आहे जेको तमामु परे आहे ऐं ओभरे पासे खां खैरपुर जो जेके नारो तालुको आहे उन जूं सरहदूं हिंदुस्तान सां मिलनि थी पियूं। त हर हिसाब सां खैरपुर ज़िलो डाइवर्स ज़िलो आहे। इहा हिकिड़ी तमामु वॾी सूंह आहे जेका असांजे ज़िले खे मिलियल आहे। हिन वक़्तु मां हुसैनाबाद क्रॉस पियो कयां
हुसैनाबाद कंहिं ज़माने नंढिड़ो ॻोठु हो, हाणे वरी नंढिड़ो शहर थी वियो आहे। ऐं हुसैनाबाद पढ़ियल लिखियल माण्हुनि जो ॻोठु सॾियो वेंदो आहे। हितां जेके पंवर बिरादरी जा दोस्त आहिनि उहे तमामु वॾियुनि वॾियुनि पोस्टुनि ते रहिया आहिनि, पुलिस में बि ऐं उन सां गॾु जेल खाते में बि, मुख़्तलिफ़ खातनि में बि। त हिते बि जेको रोड जे ॿिन्ही पासे जेका ज़मीन आहे उहा सरसब्ज़ ऐं शादाब आहे। खजनि जा बाग आहिनि, वण टिण हाणे गवर्नमेंट पोखिया आहिनि ऐं माशाअल्लाह पहिरियों दफ़ो मां ॾिसां थो पियो त हीअ वण जेके आहिनि ख़ासि करे बबूर जो वण आहे उहो वधियो आहे। ऐं न त अॻु में इहे पोखींदा हुआ, पोइ वरी उहे जाम थींदा हुआ, पर हाणे हिन दफ़े हीअ वण कंहिं हद ताईं वधिया आहिनि। हाणे हिननि जी हल्की फुल्की हेठां छांग थियणु खपे ऐं त जीअं इहे मथे वञनि। ऐं हीअ रुॻो बबूर न आहे, पर हिते ॿिया बि जेके इंडिजिनियस वण आहिनि उहे लॻल नज़र अचनि था पिया। त इहा वण आहिनि, उन्हनि जो हुअणु हर हिसाब सां तमामु ज़रूरी आहे। हिकु त ही हिकिड़ी कुदरती सूंहं बख़्शनि था पिया। माण्हू जॾहिं सफ़र कंदो आहे त हुनजे नज़ारनि खे ॾिसंदे दिलि न ढापंदी आहे ऐं हुनखे सफ़र जे थकण जो अहसासु ई न थींदो आहे। ऐं सफ़र जेको कलाकनि ते बि भले छो न हुजे, पर उहो मिंटनि में जहिड़ो कई ॼणो ख़तमु थींदो आहे। त तंहिंजे करे हिकिड़ो इहो उन वण जो ॿियो माहौल बहितरु थींदो ऐं थधी छांव मिलंदी। ऐं चवंदा हिकिड़ो वणु शायदि 10 या 20 टन जेके एसी आहे, 10-20 एसियुनि जेतिरी जेका आहे सा उहा ऑक्सीजन मुहैया करे थी, थधाण ॾिए थी। त उन मां पाण अंदाज़ो लॻाए सघूं था पिया त वण केॾो न हिकिड़ो शानदार रोल प्ले कनि था पिया असांजी ज़िंदगीनि में। वण हूंदा त थधिकार हूंदी, वण हूंदा त माहौल थधो हूंदो, वण हूंदा त बरसातियूं घणी पवंदियूं त असांजी जेको जर आहे उन में मिठे पाणीअ जा जेके ज़ख़ीरा आहिनि जेके तमामु घणो हेठि हली रहिया आहिनि उहे मथे ईंदा। हूअं ई खजनि जे बागनि जे हिसाब सां वणनि जा हिकिड़ा लखे वण आहिनि खजनि जा जेके पोखियल आहिनि। ऐं उन सां गॾु अंबनि जा वण आहिनि, ज़ैतून आहिनि ऐं उन सां गॾु असां वटि लीमनि जा बाग आहिनि। त इन नमूने सां खैरपुर में ज़िले में मुख़्तलिफ़ जेके वण आहिनि उहे वाफ़र अंदाज़ में अॻे बि मौजूदु आहिनि, पर अञा असांखे वधाइण जी ज़रूरत आहे। हिते मूंखे नज़र अचे थो पियो त कोनू कार्पस लॻाया विया आहिनि ऐं इहो हिकिड़ो थधिड़ो वणु आहे ऐं असांजे दोस्तनि खे खपे त इनखे लॻाइण जे बदिरां ॿिया जेके लोकल मक़ामी असांजे पंहिंजे धरतीअ मां फुटी आयल जेके वण आहिनि उहे लॻाइनि। हीअ धारियो वणु आहे जेको असांजे माहौल मुताबिक़ सही न आहे ऐं हीअ पाणी तमामु घणो चुहे थो। हुनजे करे अॻे ई जेको असांजे जरे जो पाणी आहे उहो थोरो घटि आहे ऐं बहितर ई उन पाणीअ खे जेको आहे सो चुही थो वञे पियो। त कोनू कार्पस न लॻायो, पर जेके टारी आहे, बबूर आहे, निम आहे ऐं अलाह तव्हांखे निकिरे पिपर आहे, सरेहा, सुंबुल आहे, नींगस आहे, इहे जेके वण आहिनि उहे लॻाइण में फ़ाइदो आहे। हाणे हिते मुंहिंजे पासे में बाग में जेके आहिनि उहे सुंबुल जा वण लॻल आहिनि ऐं जेके सुंबुल जो वणु जंहिंजो काठ तमामु घणो क़ीमती आहे ऐं सिणी जो माण्हू पोखींदा आहिनि, ॿारनि जा ॿार उन मां जेको पंजर निकिरंदो आहे उनखे विकिणी करे उहो ख़ूब नाणो कमाईंदा आहिनि। त
तो दोस्तों अहिड़ा वण पोखियो जेके तव्हांखे असांजे माहौल सां बि सहमत हुजे। जेकॾहिं असां वापारी हिसाब सां पोखियूं था पिया त असांखे जझो नाणो मिलनि।